बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी तो नाज़रीन असां हींअर मौजूद आहियूं गाजी खुआड़ लगोट खान मोहम्मद खुआड़ सूमरा माला में जिते राति देर सां सेरी खां कुझु टाइम अॻु में पोरियत हारी एजाज सूमरो जे घर मां दरनि जा ताला कटे ॿ भलोड़ मेहूं चोर काए विया। जॾहिं त बर वक़्तु सुजागी थियण बावजूदि बि चोर फरार थियण में कामयाबु थी विया। जॾहिं त सुबुह सवेर पेरो खयो वियो जेको पेरो परियां वारा रोड मलाणा सिम ते लॻो, उनखां पोइ वरी वापसि वराए अलाह रखियो जलबाणी साइड बि पेरे खे नियो वियो, पर अहिड़ो को ख़ासि नतीजो न निकिरी सघियो। हिन वक़्तु पोरियत पाण सां मौजूदु आहे एजाज सूमरो, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त असुलु माजरा छा आहे ऐं सॼो वाक़ियो केॾीमहिल रूनमा थियो, इहो केॾीमहिल वाक़ियो थियो? टाइम न थियो त ॿिया चवनि पिया 1 बजे। मां पंहिंजी परेशानी में अची मां ग़रीब में पोइ दाऊ कईसीं फोनी वोनी उथिया पोइ लिखतासीं पियो। तक़रीबन घणा ढोर विया? ॿ विया। हा, हिकिड़े खे छोड़े फिटी कयो। मेहूं के पंहिंजी मेन मां ई पालियल हुयूं या मैं 5-10 साल थियनि अधेरी खुहावड़ जी उहा यकी बीठी उनखे पालींदो हुअमि। बाक़ी ॿी हिकिड़ी पंहिंजी वठी आयो हुअमि जंहिंमें भेण जो बि अधु असांजे सोट जो बि अधु आहे। पहिरों कहिड़े कहिड़े तरफ़ वियो? पहिरों साईं हाणे हीअं ओभर वञी वरी उहो उतर वियो आहे। हाणे मां त वरी मोटी आहियां त वधीक मूंखे ख़बर न आहे। साईं हींअर असां सां पहिरीं बि मौजूदु आहे, हम सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। तूं सॼी कार्रवाई खे पाण हैंडल कयो आहे। साईं छा सूरत हाल निकिती, तव्हां छा था महसूसु कयो? डाले ते खणी आया साईं। डाले ते खणी आया? पहिरों तव्हांखे किस ताईं नज़र आयो, कहिड़े रोड ताईं? पहिरों इहा शाख त असांखे तजुर्बो न आहे, चल त कहिड़ी आहे इहा वधीक। हा, खुआवड़ शाख, इन खुआवड़ शाख ते हिते डाले ते में खयूं। सही, चलो ठीकु आहे। जॾहिं त पहिरीं ॿुधायो त मुंहिंजो अंदाज़ो जेको पहिरीं जो चवे थो, मुंहिंजो जेको तजुर्बो कमु करे थो त मेन खे डाले ते या कंहिं डोम जे ज़रिए खणाए विया आहिनि, त तंहिंजे करे पहिरों कंहिं ॻोठ में न लॻी सघियो। जॾहिं त पहिरें जो जेको आहे सो तरीक़ेकार इहो रहियो त वारा रोड तरफ़ इन जा पेरा इन जा दग नज़र अचनि पिया। त जॾहिं त पोरियत एजाज सूमरो तरफ़ां गाजी खुआड़ पुलिस खे इतलाह ॾिनी ऐं जॾहिं त इलाइक़े जे तमामु मौजूदनि खे इहा अपील कई त महिरबानी करे आऊं ग़रीब पोरियत आहियां ऐं मुंहिंजूं मेहूं वापसि कराई वञनि ऐं असांजी जेका बेचैनी ऐं ख़ौफ़ ख़तमु कयो वञे। साथी रिपोर्टर मुदसिर सां गॾु बादशाह जान, गाजी खुआड़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी तो नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं गाजी खुआड़ लगोट खान मोहम्मद खुआड़ सूमरा माला में जिते राति देर सां सेरी खां कुझु टाइम अॻु में पोरियत हारी एजाज सूमरो जे घर मां दरनि जा ताला कटे ॿ भलोड़ मेहूं चोर काए विया। जॾहिं त बर वक़्तु सुजागी थियण बावजूदि बि चोर फरार थियण में कामयाबु थी विया। जॾहिं त सुबुह सवेर पेरो खयो वियो जेको पेरो परियां वारा रोड मलाणा सिम ते लॻो, उनखां पोइ वरी वापसि वराए अलाह रखियो जलबाणी साइड बि पेरे खे नियो वियो, पर अहिड़ो को ख़ासि नतीजो न निकिरी सघियो। हिन वक़्तु पोरियत पाण सां मौजूदु आहे एजाज सूमरो, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त असुलु माजरा छा आहे ऐं सॼो वाक़ियो केॾीमहिल रूनमा थियो, इहो केॾीमहिल वाक़ियो थियो? टाइम न थियो त ॿिया चवनि पिया 1 बजे। मां पंहिंजी परेशानी में अची मां ग़रीब में पोइ दाऊ कईसीं फोनी वोनी उथिया पोइ लिखतासीं पियो। तक़रीबन घणा ढोर विया? ॿ विया। हा, हिकिड़े खे छोड़े फिटी कयो। मेहूं के पंहिंजी मेन मां ई पालियल हुयूं या मैं 5-10 साल थियनि अधेरी खुहावड़ जी उहा यकी बीठी उनखे पालींदो हुअमि। बाक़ी ॿी हिकिड़ी पंहिंजी वठी आयो हुअमि जंहिंमें भेण जो बि अधु असांजे सोट जो बि अधु आहे। पहिरों कहिड़े कहिड़े तरफ़ वियो? पहिरों साईं हाणे हीअं ओभर वञी वरी उहो उतर वियो आहे। हाणे मां त वरी मोटी आहियां त वधीक मूंखे ख़बर न आहे। साईं हींअर असां सां पहिरीं बि मौजूदु आहे, हम सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। तूं सॼी कार्रवाई खे पाण हैंडल कयो आहे। साईं छा सूरत हाल निकिती, तव्हां छा था महसूसु कयो? डाले ते खणी आया साईं। डाले ते खणी आया? पहिरों तव्हांखे किस ताईं नज़र आयो, कहिड़े रोड ताईं? पहिरों इहा शाख त असांखे तजुर्बो न आहे, चल त कहिड़ी आहे इहा वधीक। हा, खुआवड़ शाख, इन खुआवड़ शाख ते हिते डाले ते में खयूं। सही, चलो ठीकु आहे। जॾहिं त पहिरीं ॿुधायो त मुंहिंजो अंदाज़ो जेको पहिरीं जो चवे थो, मुंहिंजो जेको तजुर्बो कमु करे थो त मेन खे डाले ते या कंहिं डोम जे ज़रिए खणाए विया आहिनि, त तंहिंजे करे पहिरों कंहिं ॻोठ में न लॻी सघियो। जॾहिं त पहिरें जो जेको आहे सो तरीक़ेकार इहो रहियो त वारा रोड तरफ़
इन जा पेरा इन जा दग नज़र अचनि पिया त जॾहिं त पोरियत एजाज़ उमरू तरफ़ां गाजीपुर पुलिस खे इतला ॾिनी ऐं जॾहिं त इलाइक़े जे तमामु मौजूदनि खे इहा अपील कई त महिरबानी करे ऐं ग़रीब पोरियत आहियां ऐं मुंहिंजूं मेयूं वापसि करायूं वञनि ऐं असांजी जेका बेचैनी ऐं ख़ौफ़ ख़तमु कयो वञे। साथी रिपोर्टर मुदसिर सां गॾु बादशाह जान, गाजीपुर।